असांखे फोकट में घुमाइण जो कोई प्रोग्राम ई नथो ठाहे। सच आहे, ईअं असुल रुखो रुखो तो घुमणो पवे। पर इहो त छॾियो नरेश लाल, पर कोई शादीअ जी सालगिरह या जन्मदिन हा मल्हाए नथो कोई? तूं कर ख़बर चार नरेश लाल, तुंहिंजे मिट माइटनि में तुंहिंजे दोस्तनि यार में कंहिंजो जन्मदिन कोन्हे छा? आया थी चंगू मंगू। भला कंहिंजो पुट या धीउ त मङियो हूंदो? फिलहाल त अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। अरे कंहिंखे कोई आओ त हूंदो? अरे न यार, वे वे वे। राम राम साईं, राम राम। राम 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 राम। वो अहिड़ा सुञा बिंगा मिट माइट छो धारा अथई जेके कुझु खाराइनि ई कोन था फोकट में? ॻाल्हि त सच आहे, घणेई ॾींहं थी विया आहिनि, न ई कंहिंजे जाइ जो ॼमूं खाधो आहे ऐं न ई कंहिंजे मौत जो सीरो। न ई मिलिया आहिनि वरी तोशा ऐं न को वरी मिठाई। इहो त ठीकु आहे, पर हाणे शादियुनि जी मौसम आहे, न किथां कार्ड आयो आहे न कोई शादीअ लाइ मनाइण आयो आहे। ॻाल्हि त सच आहे, जेकॾहिं किथां शादीअ जो इन्विटेशन मिली वञे हा त 3-4 ॾींहं मौज थी वञे हा। जय झूलेलाल साईं, छाजी मौज, छाजो इन्विटेशन, छा पिया ॻाल्हायो पाण में साईं? कुझु न साईं, वेठा आहियूं वांदा, किथां इन्विटेशन नथी अचे त कुझु खाऊं फोकट में। हा सच। फोकट चंद किथां जा? अरे ईअं उदास न थियो, दीपू सेठ जे पुट मोहित जी शादी आहे, तमामु वॾो प्रोग्राम रखियो अथाई। तमामु वॾो मतलब? घणेई प्रोग्राम हूंदा, 4-5 ॾींहं मौज करण लाइ मिली वेंदा। बराबर, सुठो, तमामु सुठो। पर तव्हांखे की ख़बर पई त दीपू सेठ जे पुट जी शादी आहे? मूंखे शादीअ जो कार्ड ॾेई वियो आहे। सिर्फ़ु तोखे? असांखे यादि न कयो अथई छा? शायदि असांखे कोन घुराइणो हूंदुसि। न न ईअं ॻाल्हि न आहे, दीपू सेठ पाण चवे पियो मूंखे नरेश लाल ऐं माधूमल जे घर वञिणो आहे शादीअ लाइ इनवाइट करण। कॾहिं ईंदो? ईंदुव ईंदुव, ॾींहं अध में तव्हां वटि ईंदुव। फोकट चंद। सदोरी, ओ सदोरी, किथे आई? ॿाहिरि अच। हा हा अचां थी। छा थियो, एॾा ख़ुशि पिया लॻो? हा, असांजो दोस्त आहे न दीपू सेठ, उन पुट जी शादी आहे मोहित जी। शादी मोहित जी ऐं ख़ुशि तव्हां पिया थियो? मां त सम्झो तव्हां पंहिंजे पुट पप्पूअ लाइ काई छोकिरी ॾिसी आया आहियो। सदोरी ॻाल्हि खे सम्झ, 4-5 ॾींहं जो प्रोग्राम आहे, तोखे घर में रोटी ठाहिण जी ज़रूरत कोन पवंदी, सुठा सुठा ताम मिलंदा खाइण लाइ फोकट में, ऐं पैसनि जी बचत बि थींदी। हाणे नाश्तो खाईंदव की न उहो बि गार्डन मां खाई आया आहियो? न खाईंदुसि, गार्डन में अॼु खाधे जो बंदोबस्तु ई न हुयो। शुक्र अथई मालिक। हाणे ॿुध, केॾी महिल बि दीपू सेठ घर शादी कार्ड ॾियणु अची सघे थो, मतां तूं वरी कहिड़ा? अरे दीपू सेठ तव्हां अचो अचो अचो, स्वागत अथव, स्वागत। सदोरी ॾिस, दीपू सेठ आयो अथई। हाणे 4-5 ॾींहं खाधे जो बंदोबस्तु थी वियो। अचो अचो दीपू सेठ अचो, वियो वियो। साईं राम भैया। हरिओम हरिओम। माधूमल मुंहिंजे वॾे पुट मोहित जी शादी आहे, तव्हां सह परिवार ईंदा ऐं मुंहिंजे ॿारनि ते आशीर्वाद कंदा। इहा बि का चवण जी ॻाल्हि आहे दीपू सेठ, असां सभई ईंदासीं। कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम रखिया अथव? प्रोग्राम त घणा आहिनि माधूमल, 3 ॾींहं होटल बुक कराई आहे लोनावाला में, शहर खां ॿाहिरि, ऐं सभु प्रोग्राम उते ई थींदा। मतिलबु असांखे 3 ॾींहं उते हली रहणो पवंदो? वाह, मज़ो अची वेंदो। छा आहे सदोरी, हेॾा कटोरा बड़े ड्राई फ्रूट जा खणी आई आहीं? महिमान घर में आया आहिनि, उन्हनि जी महिमान निवाज़ी करण लाइ कुझु त साम्हूं रखिणो आहे न। हा बराबर, कुझु रखणु खपे, पर हीअं कटोरा बड़े न। खाजा पिस्ता घणा खाईंदो? जे दिलि बि हूंदसि त शर्म खां ॿ दाणा खाईंदो, 2 बाक़ी त रखी रखी गिमजी वेंदा। खण ही कटोरनि मां 2 दाणा कढी प्लेट में खणी अच। पप्पा ये अंकल ईअं छो था ॻाल्हाइनि? पुट हुनजो सुभाउ ई अहिड़ो आहे, कंजूस टाइप, सॼे ग्रुप में मशहूरु आहे। कंजूस साहब जो ॿियो नालो आहे माधूमल। रवि पुट, मूंखे कार्ड ऐं गिफ्ट त खणी ॾे। हा पप्पा।
माधूमल कार्ड विराइण मतिलबु सरहद ते जंग लड़ण। जेके खे कार्ड न पहुतो त पियो ताना हणंदो। तंहिं करे सभु कम धंधा छॾे शादीअ जो कार्ड ऐं नींद ॾियणु निकितो आहियां। नींद क़बूल कयो माधूमल। दीपू सेठ तव्हां होटल जो बुक कराई आहे त पूल पार्टी बि रखी हूंदव न? हा हा रखी आहे, पूल पार्टी सां गॾु डीजे ऐं ऑर्केस्ट्रा बि रखी आहे। हा हाणे ठीकु आहे। छा पीअंदा भैया, चांहि कॉफी या थधो? न भेण मां चरी आई छा? दीपू सेठ कार्ड विराइण लाइ निकितो आहे त असां खां पहिरीं किथे न किथे चांहि काफ़ी पी आयो हूंदो न। पुछंदीअसि त चवंदे हाणे अञा फलाणे वटां चांहि पी आवां, अञा चपंद लॻी पई आहे। पुछेसि। हा भेण माधूमल सही थो चए। हाणे पंजूमल जे घरां चांहि पी आया आहियूं, तव्हां काई तकलीफ़ कोन कयो। ॿुधे थे दिलि खे आथत चए थो मां पी आवां। चङो माधूमल असां हाणे हलूं था। तव्हां सह परिवार सां लोनावाला में असां सां गॾु हुजिजो। बिल्कुलु असां सभई ईंदासीं। हूअं बि इलेक्शन 1 साल पोइ आहे। हूअं बि नेताऊं असांखे पार्टी साटी ॾींदा रहंदा आहिनि इलेक्शन में, पर 1 साल पोइ आहे। तेसीं असां तव्हां सां मौज कंदा रहंदासीं। चङो साईं, जय झूलेलाल। जय झूलेलाल। पनीर लाइ दीपू सेठ जे पुट जे शादीअ में असां इहा पनी लाइ ॿी पनी चाढ़े उनखे गिफ्ट वापसि कंदासीं। थी न पैसे जी बचत। तोबा एॾी कंजूस है पर शायदि ही तव्हां जहिड़ो कंजूस ॿियो कोई हिन शहर में हूंदो। हा यूं ही नहीं कोई बनता कंजूस काको माधूमल। हाणे छॾियो पाण खे पढ़ाइण, सोचो असांखे पंहिंजे पुट जी शादी कराइणी आहे। हीअ त आहे असांजी उधारी भाॼी जेका असांखे लाहिणी पवंदी। उन्हनि सभिनी खे पप्पू जी शादीअ जा कार्ड ॾियणा पवंदव, जिन जे शादियुनि में वञी करे तव्हां फोकट जो खाई आया आहियो। ऐं हा तव्हांखे गार्डन जे मंडली खे बि घुराइणो पवंदव। चरी पप्पू जी शादी मां टिकाणे में कराईंदुसि ऐं डीजे जे बदिरां कीर्तन कराईंदुसि। मंझंदि जो लावा, पोइ मथां रसोई, तंहिंखां पोइ किसो ई ख़तमु। हर को पंहिंजे घर। ऐं शायदि रसोई बि तव्हां लंगर जी खाराईंदव। वाह कमाल जी आइडिया ॾिनी अथई। तूं बि मूं वांगुरु सोचणु लॻी आहीं सदोरी। तोबा जे तव्हां पाण खे सिंधी सदाइण में फ़ख़ुरु महसूस कयो था ऐं जे तव्हांखे इहे शॉर्ट फिल्म वणी आहे त वधि में वधि शेयर कयो, जीअं ॿिया सिंधी बि ॾिसी सघनि। हर सिंधी ग्रुप में पहुचायो ऐं हा सब्सक्राइब करणु न विसारींदा। ऐं जे तव्हांखे कोन वणी आहे त बि कमेंट ज़रूरु कंदा। सिंधी शॉर्ट फिल्म YouTube चंदर हरदासी।